नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है अवां शेयर करे रहा आहियूं। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो PTI अगवाणनि जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल। PTI जी ख्वाहिश ते इलेक्शन न थी सघी, इलेक्शन आइन ऐं कानून मुताबिक थियण घुरिजे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जो चवण आहे त इमरान ख़ान ऐं संदसि साथियुनि पंहिंजे दौर में आइन खे केतिरा ई भेरा बिल्डोज़ कयो। PTI तरफ़ां आइन जे तहफ़ुज़ जी मुहिम हलाइण जी ॻाल्हि खिल जोगी आहे। ही माण्हू रोज़ नई ॻाल्हि कंदा आहिनि। इमरान ख़ान अदालतुनि में पेश थियण लाइ तयारु नाहे। PTI पंहिंजे नाले मातिर मक़बूलियत जे हेठां दॿिजी चुकी आहे। अवांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर PTI अगवाणनि जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो आहे त PTI जी ख्वाहिश हुई त इलेक्शन न थी सघी, इलेक्शन आइन ऐं कानून मुताबिक थियण घुरिजे। इमरान ख़ान इलेक्शन कमीशन खे दबाव में आणणु चाहे थो त जीअं मनपसंद फ़ैसिला मिली सघनि।